वस्सहाबिही अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना कफ़रू वक़ालू लिइख़वानिहिम इज़ा दरबू फ़िल अर्ज़ औ मा मातू वमा कुतिलू लियजअलल्लाहु ज़ालिका हसरतम फ़ी क़ुलूबिहिम वल्लाहु युहयी व युमीतु वल्लाहु बिमा तअमलून बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला की ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना कफ़रू। इरशाद फरमाते हे ईमान वारो तव्हां न हुजो मिसल उन शख़्सनि जे जिन कुफ़्र कयाऊं। यानी तव्हां काफ़िरनि वांगुरु न हुजो, मुनाफ़िक़नि वांगुरु न हुजो। तव्हां हर हाल में मोमिननि वांगुरु हुजो। तव्हांजी सीरत, तव्हांजी सूरत, तव्हांजा अमल मोमिननि जहिड़ा हुजनि। तव्हांजो उथणु वेहणु मोमिननि जहिड़ो हुजे ऐं तव्हां उन्हनि सां कंहिं अमल में, कंहिं कौल में, कंहिं फ़ेल में उन सां तशबीह न कयो। भला उनजो कहिड़ो मिसाल ॾिनई? फरमाए त क़ालू लिइख़वानिहिम इज़ा दरबू फ़िल अर्ज़ औ कानू ग़ुज़्ज़न। फरमाए त जॾहिं उन्हनि काफ़िरनि मुनाफ़िक़नि चयो त जॾहिं को माण्हू सफ़र में निकिरे थो या जिहाद जे लाइ अलाह जे रस्ते में जंग करण जे लाइ निकिरे थो, उनजे लाइ छा पिया चवनि काफ़िर मुनाफ़िक़? लौ कानू इंदना मा मातू वमा कुतिलू। जेकॾहिं असां वटि हुजनि हा त इहे मरनि न हा, इहे क़त्ल न थियनि हा। यानी उहे कंहिंजे लाइ चयूं? जेके जिहाद जे वास्ते अलाह जे रस्ते में जंग करण लाइ रवाना थिया या अलाह जे रस्ते में सफ़र कयाऊं। हिकिड़ो सफ़र हूंदो आहे ज़ाती अमल जो, ज़ाती पंहिंजी तफ़रीह जे लिहाज़ सां वियो। हिकिड़ो सफ़र हूंदो आहे कारोबार जे लिहाज़ सां, त सफ़र ते वियो आहे। हिकिड़ो सफ़र हूंदो आहे नाफ़रमानी जे लिहाज़ सां, ग़लति कम जे लाइ निकिरी पियो आहे। ऐं हिकिड़ो सफ़र उहो आहे जेको अलाह जे वास्ते आहे। उहो सफ़र ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकिड़ो सफ़र आहे जिहाद जे वास्ते निकिरणु, इहो अलाह जे वास्ते सफ़र आहे। ऐं ॿियो दीन जे कम जे वास्ते निकिरणु, दीन जी तबलीग जे लाइ निकिरणु, दीन जे पैगाम पहुचाइण जे निकिरणु। इहो जेको आहे न, इहो सफ़र बि अलाह जे वास्ते आहे। हाणे हीअ छा पिया चवनि? जॾहिं उहे माण्हू सफ़र में विया, दीन जे कम जे लाइ विया, उहे उते वफ़ात करे विया, या जिहाद ते विया त उते शहीद थी विया। हीअ काफ़िर छा पिया चवनि उन्हनि जे लाइ? मुनाफ़िक़ उन्हनि जे लाइ इहो पिया चवनि, जेकॾहिं असां वटि हुजनि हा त असां न मरनि हा, असां वटि हुजनि हा त न क़त्ल कंदा। असां उन्हनि खे रोकियोसीं त इहो रस्तो छॾियो, एॾे न वञो, एॾे हलाकत आहे, एॾे मुसीबत आहे। त जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि सॻोरनि दुश्वार ऐं सख़्तु रस्तनि ते वञी करे दीन जो पैगाम पहुचायो। एतिरनि छो रुॻो मदीने पाक में कोन वेठा, जिहाद जे दौर खां पोइ दीन जे तबलीग जो सिलसिलो बि उन सां गॾु हलायाऊं। यानी सख़्तु मंज़िलूं तय करे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन उन जॻह ते पहुचायूं। के त वीचारा विया त मोटी कोन आया, उते उन्हनि जो इंतकाल थी वियो। हिते सकर जे भरिसां बि सहाबनि जा रोज़ा सॻुरा आहिनि, छह सहाबी हिते रखियल आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां हिंदुस्तान जी सरज़मीन में, श्रीलंका में, यानी चाइना में, मुख़्तलिफ़ मुल्कनि में महबूब करीम सहाबनि जो मज़ारो आहे। हेॾे बलूचिस्तान में पंजगूर सरबा, पंजगूर गौर सरबा क़बर खे पंज गौर माना पंज क़बरूं हुते आहिनि। पंज गौर माना पंज क़बरूं हुते आहिनि। उहे आहिनि जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे वास्ते निकिता, मोटी घर कोन पहुता, वफ़ात करे विया। पर हीअ जेके अलाह जे रस्ते में माण्हू कमु कनि था, उन्हनि खे बि वॾियूं बलाऊं लॻल आहिनि। उहे उन्हनि में दिलि शिकिनी पैदा था कनि। हाणे अलाह ताला फरमाए थो पियो, उन्हनि जे दिलनि खे भॼण जी उहे कोशिशि कनि था पिया। दादा तूं निमाज़ त पढ़ी थो पियो, पर सही न अथई। ईअं न, निमाज़ जो कंहिं खटियो खाधो आहे। अहिड़ा माण्हू भोग जो भोग बि ऐं तनक़ीद जी तनक़ीद बि। जेकॾहिं अलाह जी राह में केरु ख़र्चु कंदो त उनखे रोकींदुसि त बाबा तूं अलाह जी राह में ख़र्चो थो करीं, तोखे पंहिंजो अयाल कोन्हे को छा? तुंहिंजे मथां हे फ़र्ज़ु आहे, हे फ़र्ज़ु आहे, हे फ़र्ज़ु आहे, तूं वरी तूं ग़रीबनि जी मदद करे थो पियो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में उन्हनि जो ज़िक्र थो फरमाए त हिकिड़ा दीन जो कमु कंदड़ आहिनि। ॿिया वरी उहे शख़्स जेके उनखे लॻनि था अची ऐं उन्हनि खे नेकी खां रोकनि था
ऐं अहिड़ा त मकार ऐं चालाक आहिनि जो उन चालाकी सां उनखे पंहिंजे मकर ऐं फ़रेब में आणे करे उन्हनि जी दिलनि जे अंदरि दिलि शिकनी पैदा कनि था पिया, दिलचस्पियुनि जी ख़तमु कनि था पिया कि अलाह करीम आहे, अलाह रहम कंदो, अलाह ही कमु कंदो पाण, तव्हां तकलीफ़ छो था कयो। हालांकि हर कम जे अंदरि इंसान जी पंहिंजी ज़िमेवारी आहे जेको निभाए थो पियो। नंढड़ो ॿारु आहे, नंढड़ो ॿारु जॾहिं सम्झदार थिए थो उनखे बि महसूसु थिए थो मुंहिंजी हीअ ज़िमेवारी आहे, मुंहिंजो हीउ कमु आहे। ऐं पुराणो थी वेंदो, पोड़ो थी वेंदो न, त बि पंहिंजे कम खे कोन छॾंदो। जो महमूद गज़नवी रहमतुल्लाह ताला हिकिड़े पोड़े खे ॾिठो त खजी पियो पोखे बीठो, खजी पुराणो खजी पियो पोखे वेठो त महमूद गज़नवी हुनखे चयसि त यार तुंहिंजी उमिरि न केतिरी आहे, जो मुंहिंजी 95 साल उमिरि आहे, अञा घणा साल जहिड़ो न थिए कि जेतिरी अलाह जी मर्ज़ी मां ओतिरो जिंदा रहंदुसि। ही ख़बर अथई त हीअ खजी कॾहिं तयारु थींदी, ईअं न, खजी कॾहिं तयारु थींदी, तूं हूंदे त तूं हीअ पोखे थो पए। उन शख़्स महमूद गज़नवी खे चए थो हूअ खजी ॾिसे थो जेका वॾी बीठी आहे, इहो मुंहिंजो बाबू पोखे वियो ऐं इन जो खटियो मां खाधो आहे, हाणे हीअ पोखिया थो पियो त मुंहिंजा ॿ 4 जो खटियो खाईंदा। ज़रूरी न त मां पंहिंजे लाइ थो पोखियां, पर हिन जो खटियो ॿिया खाईंदा, ईअं न, पर इहो पोइ बि कमु भलो थो मां कयां न। त महमूद गज़नवी उन ज़माने में हुनखे 10 रुपया यानी इनाम मिलंदईसि, 10 रुपया हुनखे इनाम मिलंदईसि। यार वाह वाह पोड़ो त आहीं पर सम्झदार आहे, ॻाल्हि भली थो करे पियो, जो तूं पंहिंजे लाइ नथो करे ॿियनि जे सुख जे लाइ करे थो पियो। त बादशाह खां 10 रुपया वठी चई त अञा साईं मां खजी मथे पोखी आहे त उनजो सिलो मूंखे हितो ॾिनो आहे, अलाह मूंखे बदिलो ॾिनो आहे हुनजो, त हीअ खजी तयारु थींदी त अलाह जो बदिलो मूंखे न ॾींदो। यानी हर नेकी जो फ़ाइदो आहे। सोचिजे हिकिड़ो वणु जेकॾहिं हणिजे थो, मेवेदार न हुजे, रुॻो छांव वारो हुजे न, हिकिड़ो इंसान या हिकिड़ो पखी हिन जी टारीअ ते वेही करे सुख हासिलु करे थो न, अलाह उनजो अजर बि अता फ़रमाए थो। ख़ुदा वटि नेकी जो बाने जे नेकीअ जो वॾो क़दुरु आहे। हा, अलाह नेकी जो मोहताज न आहे, बल्कि बाने जी जेका ख़ूबी आहे नेकी करण वारी, अलाह खे ॾाढी पसंदि आहे। त मां अलाह आहियां, भलायूं करणु मुंहिंजो कमु आहे, पर हे बानो ॾिस त कीअं थो भलाई जो कमु करे थो। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फंड जॾहिं उहे अलाह जी राह में निकिरनि था ऐं उनजी राह में वेंदे वेंदे उनजी वफ़ात थी वञे, या अलाह जी राह में जिहाद कंदे कंदे ऐं उहे शहीद थी था वञनि, त पोइ उहे माण्हू पहुचनि था अची ऐं उनखे ईअं चवनि था यार असां त हिनखे यार रोकियो हुओसीं, झलियो हुओसीं, पर मुड़ियो ई कोन, असांजो चवणु न वठंदो त नुक़सानु खाईंदो न। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात को नुक़सानु कोन खाधो आहे, हिन जे लाइ अलाह वटि वॾो अजुरु आहे। तव्हांखे ख़बर आहे त कंहिंजे कम सां वियो आहे, जंहिंजे कम सां निकितो आहे उनजो अजुरु उहो मालिक उनखे अता फ़रमाए। फरमायूं त लियजअल्लाहु ज़ालिक हसरतन फी क़ुलूबिहिम, तव्हांजो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे दिलनि में अफ़सोस पैदा करे। फ़रेब कनि था त उनजे दिलनि में अफ़सोस पैदा थिए, यार हे ॾाढो ॾाहो हो, सियाणो हो, मूंखे जली बि सही, पर जेकॾहिं मां इहो कमु न कयां, कमु तूं कहिड़ो थो करे, बुरो कमु त तूं नथो करी, तूं त नेकी जो कमु थो करी न। नेकी करे हसरत कबी आहे छा? नेकी करे नेकीअ में नेकी जी उमेदु रख न। अॻिते फरमाईंदो वल्लाहु युहयी व युमीत, ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हयाती बि ॾिए थो, मौत बि ॾिए थो पियो। वल्लाहु बिमा तामलून बसीर, ऐं अल्लाह ताला जेको तव्हां अमल कयो था, अल्लाह ताला तव्हांजे अमल खे ॾिसे थो। वलइन कुतिलतुम फी सबीलिल्लाह औ मुतुम लमग़फ़िरतुम मिनल्लाहि रहमतुन खैरुम मिम्मा यजमऊन, पोइ जेकॾहिं तव्हां क़त्ल कया वञो अलाह जी वाट में या मारिया वञो, मरी वञो, त तव्हांजे लिए बख़्शिश आहे, मग़फ़िरत आहे, मिनल्लाहि व रहमतुन, ऐं अलाह जी रहमत आहे तव्हांजे लाइ, इन मौत में बख़्शिश बि आहे, रहमत बि आहे। खैरुम मिम्मा यजमऊन, खैरुम मिम्मा यजमऊन ग़ाइब जो सीगो आहे, फैला अल्लाह ताला इहे जेके सियाणा ॾाहा जेके तव्हांखे चवनि था पिया त हे कमु तव्हां छो कयो न कयो आहे, ऐं उहे दुनिया में लॻा पिया आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबति उहो जेको माल उहे गॾु कनि था पिया, दुनिया मां जेके शयूं हासिलु कनि था पिया, उनजे ख़ैर जमा करण खां तव्हांजो अमल भलो आहे, छो जो हू दुनिया कमाइनि था, तव्हां अलाह जो दीन कमायो था। हुनजे माल जमा करण खां पोइ तव्हांजो अमल सुठो आहे, ऐं ख़ैरुम मिम्मा यजमऊन, उहे जेको जमा कनि था पिया न भलाई खां, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे एतिरो बदिलो न मिलंदो जेतिरो रब करीम तव्हांखे बदिलो था। दुआ आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी